बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ चौथों दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि आलिहि व असहाबिहि वसल्लम नैत। पहिरें सबक़ जा लफ़्ज़ माना, उन खां पोइ बेहतर जूं सम्झाणियूं ऐं सवाल जवाब ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणनि जे तरफ़। जी दोस्तों, असां हाणे नवनि लफ़्ज़नि जो मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे प्यारो माना वणंदड़। लफ़्ज़ आहे सदा माना हमेशा या सदाईं। लफ़्ज़ आहे साण माना सां। लफ़्ज़ आहे नूर माना रोशनी। लफ़्ज़ आहे ॿुॾा माना ग़र्क़ थिया। लफ़्ज़ आहे जियो माना जान या हयाती। लफ़्ज़ आहे जियारो माना जियारींदड़। लफ़्ज़ आहे जहान माना दुनिया। लफ़्ज़ आहे सारो माना सॼो। लफ़्ज़ आहे कंधी माना किनारो। लफ़्ज़ आहे किनारो माना कपर। लफ़्ज़ आहे ओट माना सहारो। लफ़्ज़ आहे शान माना इज़्ज़त। लफ़्ज़ आहे मोचारो माना सुहिणो। लफ़्ज़ आहे अझो माना घर। लफ़्ज़ आहे आसरो माना सहारो। लफ़्ज़ आहे सुहारो माना ख़ूबसूरत। लफ़्ज़ आहे गुनाह माना ख़राब कम। जी दोस्तों, हाणे नैत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरें इन ॿिनि सीटनि जूं सम्झाणियूं लिखंदासीं। ख़ुदा जो प्यारो असांजो नबी, सदा जिय जियारो असांजो नबी। सम्झाणी। हिन शहर में शाइर हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी चवे थो त असांजो नबी पाक अल्लाह ताला जो प्यारो नबी आहे ऐं जिय जियारे छॾण वारो आहे। नात। अचण साण तंहिंजे थियो रोशन जहान, आहे नूर सारो असांजो नबी। सम्झाणी नंबर 2। हिन शहर में शाइर चवे थो त असांजो नबी सॻोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर ई नूर आहे। संदसि अचण सां सॼो जहान रोशन थी वियो। ॿुॾा जे गुनाहनि में तिन लाइ थियो कंधी ऐं किनारो असांजो नबी। सम्झाणी नंबर 3। हिन शहर में शाइर चवे थो त जेकी इंसान गुनाहनि में ग़र्क़ हुआ ऐं भटकियल हुआ, असांजो प्यारो नबी अहिड़नि इंसाननि लाइ बि रहमत ऐं निजात बणिजी वियो। नात। ग़रीबन अझो ओट ऐं आसरो, वॾे शान वारो असांजो नबी। सम्झाणी नंबर 4। हिन शहर में शाइर चवे थो त असांजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन ग़रीबन ऐं बेसहारनि जो मददगार ऐं सहारो आहे ऐं संदन शान तमामु आला आहे। नात। नबियनि में पोयूं नबी पाक थियो, सुहारो मुचारो असांजो नबी। सम्झाणी नंबर 5 ऐं आख़िरी सम्झाणी। हिन शहर में शाइर चवे थो त असांजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन सभिनी नबियनि में आख़िरी नबी आहे ऐं बेशक शान ऐं मान में सभिनी खां अफ़ज़ल नबी आहे। मिश्क। अलफ़। हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, हिन नैत मां अव्हां खे कहिड़ो बंदु
वधीक पसंदि अचे थो। जवाब, हिन नयत में असांखे हेठियों बंदि वधीक पसंदि अचे थो। बुढ़ा जे गुनाहनि में तिन लाइ थियो, कंधी ऐं किनारो असांजो नबी। सवाल नंबर 2, अव्हांखे उहो बंदि छो थो वणे? जवाब, असांखे उहो बंदि इन लाइ थो वणे छाकाणि त हुन बंद में गुनहगार जी बख़्शिश जी ॻाल्हि कयल आहे। इंसान अक्सर गुनाहनि में मशगूल थी वेंदो आहे, पर पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन जी उम्मती हुअण जे करे तौबह ताइब थिए त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदसि शिफ़ाअत जो सबब बणजंदा। सवाल नंबर 3, नबियुनि में आख़िरी नबी केरु आहे? जवाब, नबियुनि में आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन आहे। सवाल नंबर 4, शाइर ग़रीबनि जो अझो ऐं आसरो कंहिं लाइ चयो आहे? जवाब, शाइर ग़रीबनि जो अझो ऐं आसरो पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन लाइ चयो आहे। बे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि मोचारो, सदा, जियारो, ओट, जहान। जी दोस्तों, हाणे जुमला ठाहींदासीं। लफ़्ज़ आहे पहिरियों मोचारो। जुमिलो ठाहींदासीं हिन जो, असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन सभिनी खां मोचारो नबी आहे। लफ़्ज़ आहे सदा। जुमिलो ठाहींदासीं, अल्लाह ताला तव्हांखे सदा खुशहाल रखे। लफ़्ज़ आहे जियारो, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन सदा जीअ जियारो नबी आहे। लफ़्ज़ आहे ओट, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जे हुक्म सां गुनाहगार मुसलमाननि जी ओट थींदा। उन खां पोइ लफ़्ज़ आहे जहान। जुमिलो लिखंदासीं, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन जे अचण सां ही जहान रोशन थियो। दाल, हिक जहिड़नि आवाज़नि वारा यानी हम काफ़िया लफ़्ज़ ठाहियो जीअं प्यारो, जियारो। ईअं लफ़्ज़ आहिनि नियारो, वारो, सुहारो। जी दोस्तों, हाणे हम काफ़िया लफ़्ज़ ठाहींदासीं हिननि जा। नियारो, सियारो, वारो, तारो, सुहारो, फूहारो। हेठि ॾिनल शेर जी सम्झाणी ॿुधायो। शेर आहे, ग़रीबनि अझो ओट ऐं आसरो, वॾे शान वारो असांजो नबी। सम्झाणी, हिन शेर में शाइर चवे थो त असांजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि आलिही व असहाबिही वसल्लम जिन ग़रीबनि ऐं बेसहारनि जो मददगार ऐं सहारो आहे ऐं संदनि शान तमामु आला आहे।